नाज़रीन लखी गांव से अहम ख़बर शेयर कंदा हलूं त 40 सालन का मुसलसल सियासत ज़रिए असम्बली में पहुंचंदड़ मौजूदा मुंतखब MNA गौसबख्श खान मार ऐं संदन के नौजवान नींगर मौजूदा मुंतखब MPA शहरयार खान मार के तक संदन के ॻोठ वज़ीराबाद का सिर्फ 2 किलोमीटर के फासले से वाक़ ॻोठ जियो मार के गर्ल्स प्राइमरी स्कूल की ही हालत है। बुधाया पे वने त ॻोठ जियो मार मीरवा में कायम ही गर्ल्स प्राइमरी स्कूल केतरनि ई सालन खां बंद पियल आहे, जंहिं करे स्कूल जो कीमती लोह पिणु चुराइजी वियो आहे। छत ड्रही पट थी वई आहे। स्कूल जा दरवाज़ा ऐं ॿियो फर्नीचर चोर चुराए खणी विया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि समेत तालीम खातो मुकमल तौर ते अघो निंड सुतल आहे। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर तालीम सरदार शाह, डिप्टी कमिश्नर शिकारपुर अबरा जाफ़र ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी बिल्डिंग नए सिरे सां तामीर कराए नियाणियुनि जी तालीम बहाल कराए ॾिनी वञे त जीअं ॻोठ तोड़े पसगरदई जूं सवें नियाणियूं तालीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारजी सघनि।